टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में वेलकार। अॼु असां क्लास 5 जो सबक 11 पढ़ंदासूं। मोहनजोदड़ो सिंधु माथिरी जी तहज़ीब दुनिया जे क़दीम तहज़ीबनि मां हिकु आहे। इहा ॼाण असांखे मोहनजोदड़े जे आसारनि मां मिले थी, जेका अटकल 5,500 साल पुराणी आहे। हीउ दड़ो लाड़काने ज़िले में मोहनजोदड़ो रेलवे स्टेशन खां 13 किलोमीटर परे आहे। हिन दड़े खां सवाइ सिंध में ॿियनि केतिरनि ई क़दीम शहरनि जा निशान मौजूदु आहिनि, पर हीउ सभ खां वॾो दड़ो आहे। अंग्रेज़नि जी हुकूमत में सर जॉन मार्शल नाले हिकु अंग्रेज़ क़दीम आसारनि जे माहिर खे हुकूमत तरफ़ां इन कम ते मुक़ररु कयो वियो त सिंध जा क़दीम आसार ॻोल्हे इन्हनि जी खोटाई कराए। हिन 1922 ईस्वी में हिन दड़े जी खोटाई कराई, जंहिंमां मालूम थियो त सिंधु माथिरी जो हीउ इलाइक़ो आगाटे ज़माने में ॾाढो सुधरियल हो। उन वक़्त जा माण्हू होशियार ऐं हुनर वारा हूंदा हुआ। संदन रहणी कहणी शानदार नमूने जी हूंदी हुई ऐं हू ॾाढा सुखिया सताबा हुआ। खोटाई मां इहो पिणु ॾिसण में आयो त हिन शहर जूं सभु जायूं हवादार ऐं पकियुनि सिरनि जूं ठहियल हुयूं। इन्हनि मां के त 2 माड़ बि हुयूं। शहर जा रस्ता कुशादा ऐं सिधा हुआ। रस्तनि जे पासनि खां गंदे पाणी जी निकाल जूं नालियूं पिणु हुयूं ऐं भितियुनि जी ओसारी गारे सां ठहियल हुई। इन्हनि जूं सिरूं अहिड़ियूं त मज़बूत पकल हुयूं जो हज़ारी साल गुज़रण खां पोइ अॼु बि नयूं पियूं लॻनि। घरनि में पका खूह ॾिसण में अचनि था। उते हिकु वॾो तालाब मौजूदु आहे जो 12 मीटर डिघो, 8 मीटर वेकिरो ऐं 2.5 मीटर ऊनो आहे। उन जे चोतरफ़ चाढ़ियूं ठहियल आहिनि, जिन मां इहो अंदाज़ो लॻाइजे थो त आम माण्हू उते विहिंजंदा हुआ। शहर जे बाज़ार जा आसार बि चिटा ॾिसण में अचनि था। ॿिन्ही पासे दुकाननि जा निशान बि पधरा आहिनि। हिन दड़े खे खोटंदे हिकु मंदरु ज़ाहिर थियो, जंहिं जे चौधारी नंढियूं नंढियूं कोठियूं ठहियल आहिनि, जिन मां ईअं थो मालूम थिए त उहे मंदर जे पुजारियुनि लाइ ठाराहियूं वियूं हुयूं। हिन दड़े मां जेके सिक्का हथाया आहिनि, तिन ते ढॻे ऐं ॿियनि शयुनि जूं शकिलियूं बि उकिरियल आहिनि। घरनि खे खोटींदे सिरूं ऐं चांदी जा ज़ेवर, टामी ऐं ठिकर जा थाऊं तोड़े रांदीका बि हथ आया आहिनि। वॾ टुक जा औज़ार पिणु लधा विया आहिनि, जेके पत्थर जा ठहियल आहिनि। उन मां ईअं थो सम्झिजे त उन ज़माने में लोह खां कमु न वरितो वेंदो हो। उते के अहिड़ियूं शयूं बि हथ आयूं आहिनि, जिन मां ख़बर पवे थी त उन ज़माने में कणक, जौ ऐं वोण पोखिबा हुआ। उम्दा एट पिणु ॾिसण में आया आहिनि, जंहिं मां लॻे थो त औरतूं घरनि में कुतनि जो कमु कंदियूं हुयूं। दड़े मां केतिरनि जानवरनि जूं शकिलियूं पिणु मिलियूं आहिनि, पर अजब जी ॻाल्हि इहा आहे जो हिते घोड़े जी का बि मूरत नज़र न आई आहे। मोहनजोदड़ो हिन वक़्तु सॼी दुनिया में मशहूरु आहे। जॾहिं ॿाहिरीं मुल्कनि जा माण्हू हिते ईंदा आहिनि त घणो करे ही आसार त ज़रूरु ॾिसणु ईंदा आहिनि। सरकार हिते हिकु अजाइब घरु ठाराहे उन में हिते जूं लदल शयूं रखाए छॾियूं आहिनि। हिते क़दीम आसारनि वारे खाते जी आफ़िस ऐं सियाहनि लाइ मुसाफ़िरखानो मौजूदु आहे। लाड़काने ऐं डोकरी शहर खां मोहनजोदड़े ॾांहुं वञण लाइ सवारियुनि जो जोॻो बंदोबस्तु थियल आहे। हिते हवाई अड्डो पिणु आहे। हिते ज़ाहिरी तरह त फिटल शहर जा निशान आहिनि, जिते रुॻो ठिकर ऐं भितर पियल नज़र अचनि था, पर माहिरनि जी नज़र में इहो दड़ो इंसानी तहज़ीब जो वॾो मर्कज़ आहे, जंहिं मां क़दीम ज़माने जे माण्हुनि ऐं उन्हनि जी रहणी कहणी जी ख़बर पवे थी। मिस्री, सिमीरी ऐं चीनी तहज़ीबूं बि दुनिया जूं क़दीम तहज़ीबूं आहिनि। हिन वक़्तु बदकिस्मती सां सिम ऐं कलर अची मुंहुं कढियो आहे ऐं आसारनि खे वॾो हाञो रसी रहियो आहे। माण्हुनि जी लापरवाही सबबि हिन अज़ीम तहज़ीब खे नुक़सानु पहुची रहियो आहे। असां समूरनि खे मोहनजोदड़ो ज़रूरु ॾिसणु घुरिजे ऐं उन जी बचाव लाइ हर मुमकिन कोशिश करणु घुरिजे। इहो असांजो क़ौमी ऐं अख़लाक़ी फ़र्ज़ु आहे।
इन्हनि आसारनि ते सिंध तोड़े पाकिस्तान खे वॾो फ़ख़्रु आहे। दुनिया जी हिन अज़ीम विरसे खे बचाइण लाइ यूनेस्को वॾियूं कोशिशूं वरितियूं आहिनि। चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं ईंदड़ वीडियो जी तव्हांखे ॼाण मिलंदी रहंदी।